गाड़ी ते घुमी घुमी गाड़ी खां ॿाहिरि जंहिं महिल निकिरूं था त थकी था पऊं, थक थो थिए ॾाढो। बिल्कुलु साम्हूं असांजे हरम वञूं था पिया ऐं माशाल्लाह मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे, तक़रीबन 4 सालनि खां पोइ थो अचां हरम शरीफ़ में, मस्जिद नबी में। बाक़ी उमिरो त असां तक़रीबन कल्ह करे आया हुआसीं, हा मके मां उमिरो करे हाणे वरी सिधो हिते आया आहियूं। इंशाअल्लाह तव्हांखे बि ज़ियारत कराईंदासीं हितां जी। ही होटल आहे छा नालो आहे? तैब अल मदीना। हाँ तैबा तैबा अल मदीना होटल 5 स्टार आहे। हाँ ही होटल आहे 5 स्टार। ॾिसो तव्हां त केतिरो पोइ बि हे चङो डिस्टेंस आहे हिन खां हरम जो। 5 स्टार होटल जेको आहे उनजो बि एतिरो डिस्टेंस आहे हरम खां परे, त तव्हां कीअं था चओ त तव्हांजो होटल 3 स्टार 2 स्टार, उहो जेको आहे होटल तव्हां लहंदो ॾाकणंदो सिधो साम्हूं हरम आहे। यार मूंखे वॾी ॻाल्हि आहे, इबरत थी अचे हिन ॻाल्हि ते त अहिड़ियुनि शयुनि ते बि माण्हू कूड़ ॻाल्हाइनि था। हाणे ही होटल आहे 5 स्टार, ही होटल आहे साम्हूं हरम आहे, केतिरो परे आहे ॾिसो था पोइ बि। अच्छा ही हरम आहे, हरम शरीफ़ मस्जिद नबी, ऐं हीअ आहे मस्जिद गमामा, तुर्की जी मस्जिद जेका आहे। हा हा ही हा हरम जो रस्तो, हिते माण्हू वेहंदा आहिनि वेटिंग जे लाइ, मतिलबु हितां जेकॾहिं को गाॾी ते वञे ॿाहिरि त हिते ई बस आहे जेका हितां जी 3 रियाल वठे थी, 4 रियाल, उहा बि हितां वेंदी आहे। काॾे बि हंधि वञनि था उहे हितां वञी था सघनि। हाणे असां हितां गेट मां एंट्री थींदासीं अंदरि, तव्हांखे ॾेखारंदासीं इंशाअल्लाह। हे आहे हरम शरीफ़ जो गेट। ही हेठि रोड आहे हरम जे हेठों, मां सम्झा पार्किंग जे लाइ ईअं। हा पार्किंग, गाॾी पार्किंग जे लाइ आहे हेठों, गाॾी वग़ैरह जेकॾहिं को पार्किंग करे हेॾे वञी पार्किंग करे पोइ हली अचे मथे। वालेकुम सलाम। अच्छा ज़मज़म आहे, माण्हू भरनि था न बोतलां। अच्छा हे तव्हांखे हितां थोरो ॾेखारियां, हे ज़मज़म जो पाणी माण्हू भरनि था पिया, ज़मज़म पीअनि बि अथा भरनि बि अथा बोतलुनि में। हे मार्केट आहे मां सम्झा हितां, हे हरम जी गेट आहे माशाअल्लाह। हे हरम शरीफ़ मस्जिद नबी। हा हा साम्हूं बिल्कुलु हलूं था क्या। हाणे असां वञी रहिया आहियूं वज़ू जे तरफ़। हे आहे मर्दनि जे लाइ हेठि वज़ू खानो। हा हेठि वेंदासीं वज़ू करे, वरी पोइ मथे वापसी थींदी। ठीकु आहे दोस्तों, त पोइ वज़ू करे बाद में वरी तव्हां सां मिलूं था, तव्हांखे ॾेखारियूं था पिया इंशा। हाँ तो दोस्तों वज़ू करण खां बाद में असां रवाना थिया आहियूं हरम शरीफ़ जे मथे मस्जिद नबवी जे लाइ, ज़ियारत जे लाइ। यकीन कयो हिते ॾाढी गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे मदीने में, मके में त अञा वधीक ॾाढी गर्मी आहे हिते।
سبحان الله سبحان الله. Memberai sate Nabi Sallallahu Alaihi Wasallam viendo allá. Ada kesunduk gagal.